ब्रेकिंग न्यूज़ है शहदाद कोट में असां शेयर कयूं पिया। कुबो सईद खान तालके में काछे जा इलाइक़ा बदस्तूर बरसात के पानी में बुडल आहिनि। पानी हेठि आयल ॻोठनि जा रहवासी अञा ताईं फाथल आहिनि। आम ख़बर है नासिन नवा के ॾियूं पिया शहदाद कोट में। शहदाद कोट कुबो सईद खान तालके में काछे जा इलाइक़ा बदस्तूर पानी में बुडल आहिनि। पानी हेठि आयल ॻोठनि जा रहवासी अञा ताईं पानी में फाथल आहिनि। रहवासियुनि खे पानी में कढण लाइ रेस्क्यू ऑपरेशन भी शुरू न थियो आहे। आम ख़बर है नासिन नवा के ॾियूं पिया शहदाद कोट में। कुबो सईद खान तालके में काछे जा इलाइक़ा बदस्तूर बरसात के पानी में बुडल आहिनि। बरसाती पानी हेठि आयल ॻोठनि जा रहवासी अञा ताईं बरसाती पानी में फाथल आहिनि। रहवासियुनि खे पानी में कढण लाइ रेस्क्यू ऑपरेशन पिण शुरू न कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं शहदाद कोट में आवाज़ न्यूज़ के रिपोर्टर शाहिद अवान खां। जी शाहिद अवान, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, बलोचिस्तान का आयल बरसाती पानी जो वकरन जो सिलसिलो है वो बदस्तूर जारी है। अॼु भी जो पानी जो वकरो है वो एसटी बंदर ते जो बरकरार है। जैसे तो हेडलिन ड्रेन जो है उन्हीं में पानी जो चार नज़र अची रहा है। होॾां जो कच्चे के इलाइक़नि में जो मुख़्तलिफ़ जो ॻोठ आहिनि उते जो माण्हू हिन वक़्त ताईं फाथल आहिनि। जिते अॼु ॿियो ॾींहुं आहे जो रेवेन्यू डिपार्टमेंट ऐं सिंध सरकार पारां जो उते कोई भी हिन वक़्त ताईं जो ऑपरेशन जो शुरू न कयो वियो आहे। जॾहिं त जो आमिर खान मक्सी ऐं सरदार खान चांडियो पारां भी जो विज़िट कयो वियो आहे। जिन गणती ज़ाहिर कई है तो हिन वक़्त ताईं जो बोर्ड में फाथल जो माण्हू आहिनि उन्हनि खे रेस्क्यू करण जे लाइ हिन वक़्त ताईं ऑपरेशन जो शुरू न कयो वियो आहे। जॾहिं त मुख़्तलिफ़ जो ॻोठनि में फाथल माण्हू आहिनि उन्हनि ते गणती जो इज़हार करे चयो आहे त काफ़ी जो माण्हू मरीज़ आहिनि, कोई पीरसन आहिनि जेके उते फाथल आहिनि जिनके रेस्क्यू करण जी सख़्त ज़रूरत है। होॾां आमिर खान जो इहो भी चवणो हो त बलोचिस्तान खां हिकु ॿियो पानी जो रेलो वो अचे पियो जेको भी इन पानी सां हिट करे ऐं बदस्तूर काछे खां थींदो 0 पॉइंट तरफ पानी मेहरबानी शाहिद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।